अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लतीफ़ी फ़िक्र सां गॾु ॾींहुं ॾींहुं लाट असां में सतार सरोया वारी ख़िदमत में हाज़ुर आहे। असां हिननि वीडियोज़ जे ज़रिए लतीफ़ साईं जे पैगाम खे जदीद नमूने सां ऐं नई तशरीह सां पंहिंजे समाज तरफ़ खणी अची रहिया आहियूं, जंहिंजो हिकु ई मक़सदु आहे त असां पंहिंजे सिंध जे अज़ीम ऐं आलमगीर हैसियत रखंदड़ शाइर जे फ़िक्र खे अॼु सां कनेक्ट कयूं ऐं पंहिंजनि जेके नौजवान नसुल आहे, ईंदड़ नसुल आहे, आईंदे जो मामार आहे, उनखे लतीफ़ी फ़िक्र मां कुझु न कुझु कम जूं ॻाल्हियूं असां सम्झाइण में कामयाबु आहियूं। अॼु असां लतीफ़ साईं जे हिकु अहम शेर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, डिस्कस कंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं त लतीफ़ साईं इन शेर में चवे छा थो। शेर आहे, लतीफ़ साईं चए थो त घिड़िया से चढ़िया, सुर सुहिणीअ जो शेर आहे। घिड़िया से चढ़िया ईअं अथे, मए मथे बहिराण में पओ टपो ॾेई, त मेहार मिले संभोड़ो सिणास। हाणे अचो त हिन ॻाल्हि खे सम्झूं त हिननि टिनि मिसरानि जे शेर में बेत में लतीफ़ साईं केॾो अज़ीम फ़लसफ़ो, केॾो ज़बरदस्त क़िस्म जो मोटिवेशन वारो फ़लसफ़ो समायो आहे। लतीफ़ साईं चए थो त घिड़िया से चढ़िया, हाणे चए थो त उहे माण्हू जिन इनिशिएट कयो, उहे माण्हू जिन इब्तिदा कई, जिन शुरात कई, जिन सभिनी ख़ौफ़ ख़तरनि खे पुठी ॾेई सफ़र जी शुरात कई, उहे ई पार पिया। घिड़िया से चढ़िया, हाणे सुर सुहिणी आहे यानी दरिया, हाणे दरिया जो पस मंज़र आहे। चए थो त सुहिणी दरिया में घिड़ी तॾहिं पार पई, सुहिणी जेकॾहिं दरिया में न घिड़े हा त मेहार ताईं बि न पहुचे हा, ऐं ईअं अमर बि न थिए हा। किरदारु हुनजो जेको अमर थियो आहे उहो ॿुॾण सां थियो आहे। जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि न त हूंद हुई मुई ॿुॾीअ जा ॿीणा थिया, त सुहिणी जेकॾहिं मेहार जे ख़ातिर ॿुॾे न हा, क़ुर्बानी न ॾे हा, दरिया में घिड़े न हा, त अॼु दुनिया अंदरि सुहिणीअ जो नालो न हुजे हा। सो ख़ैर, लतीफ़ साईं सुर सुहिणीअ जी अलामत में असांखे हिकिड़ो वॾो सबक़ु ॾिनो आहे। चए थो त घिड़िया से चढ़िया ईअं थिए, इहा ॻाल्हि सच आहे त जेके माण्हू दरिया में घिड़ंदा उहे ई पार पवंदा। दरिया जे किनारे ते बीही पार पवण जी जेका सद आहे हर को रखी त सघे थो, पर दरिया जो ॿिए किनारे ताईं न पहुची सघंदो। दरिया जे ॿिए किनारे ते उहो पहुचंदो जेको स्ट्रगल कंदो, यानी इनिशिएट वठंदो। इनिशिएट वठंदो माना घिड़ंदो, घिड़ंदो त माना स्किल डेवलप कंदो, स्किल डेवलप कंदो, हथोराणियूं हणंदो, ॿुॾण खां बचण लाइ तरंदो, तरी मंज़िल ते पहुचंदो। कहिड़ो माण्हू पहुचंदो? जेको दरिया में घिड़ंदो। हाणे दरिया माना इहा दुनिया, जियापो ज़िंदगी, ज़िंदगीअ में घिड़ंदासीं त जीअंदासीं। हिन दुनिया में असांखे जीअण जे लाइ ज़रूरु जतन करणा पवंदा, इनिशिएट करणो पवंदो, ऐं हर रोज़ नई जग वेड़णी पवंदी। असांखे हर रोज़ नए मुसीबतुनि, नवनि ख़तरनि सां मुंहुं ॾियणो पवंदो, लेकिन हिमत सां। हर रोज़ असांजे लाइ का नई शइ हूंदी सिखण जे लाइ। सो इन जे करे लतीफ़ साईं चए थो घिड़िया से चढ़िया ईअं थी। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त जेको माण्हू दरिया में घिड़ंदो सो ई पार पवंदो, उनखे ई मंज़िल मिलंदी। ठीकु आहे, सिर्फ़ु मंज़िल जी सद रखणु, ख़्वाब ॾिसणु, इहो पॉसिबल कोन्हे। अगरि मां ख़्वाब ॾिसां त मां डॉक्टर थी वञा त मूंखे इल्म जे मैदान में घिड़णो पवंदो, ऐं पोइ रोज़ जुस्तजू करणी पवंदी, पढ़णो पवंदो, अॻिते वधणो पवंदो, ख़्वाब ॾिसणा पवंदा, ख़्वाबनि जी साबिया लाइ स्ट्रगल करणी पवंदी। जेकॾहिं मूंखे IT में स्पेशलिस्ट थियणो आहे त IT में स्पेशलिस्ट घर वेठे मां कोन थींदुसि, मूंखे हिन मैदान में घिड़णो पवंदो, ऐं पोइ घिड़ंदुसि त पोइ चढ़ंदुसि, माना पोइ मां पार पवंदुसि। सो घिड़िया से चढ़िया ईअं अथे ई, मए मथे बहिराण में पओ टपो ॾेई। हीउ जेको बहिराण आहे, हीउ जेको दरियाव आहे, जेको बतो पियो आहे, छोलियूं थो हणे पियो, तार आहे, इन दरिया खां ड्रिज न। हीअ जेका ज़िंदगी आहे, इन ज़िंदगीअ में इन ॾुखनि खां, ॾुखनि जो दरियाव आहे, तकलीफ़ुनि जो दरियाव आहे, चैलेंजिस जो दरियाव आहे, इन खां ड्रिज न। इन में टपो ॾे, टपो ॾे ऐं पोइ एफर्ट कर, तॾहिं वञी पार पवंदे। ही बहिराण जेको आहे बेसिकली दुनिया आहे। हिन दुनिया खां असां भॼी नथा सघूं पिया। हिन दुनिया जे ॾुखनि खां, तकलीफ़ुनि खां, मुसीबतुनि खां, ख़तरनि खां, आफ़तुनि खां, चैलेंजिस खां भॼी नथा सघूं, पर जी सघूं था। ऐं जीअण जे लाइ ज़रूरी आहे त असां हिन दुनिया में घिड़ूं, स्ट्रगल कयूं, रस्ता कढूं, ऐं हालतुनि जा सीना चीरे अॻिते वधूं। घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मए मथे बहिराण में पओ टपो ॾेई, त पोइ छा थींदो? लतीफ़ साईं सुहिणीअ जी अलामत में चए थो त मेहार मिले ई संभोड़ो सेणासी। हाणे जेकॾहिं स्ट्रगल कंदे, इनिशिएट वठंदे, त पोइ
छा थींदो? इहो जेको मेहार आहे उहो पाण ई तुंहिंजे आॾो सुरी ईंदो, इहो पाण ई तुंहिंजे आॾो ईंदो। हाणे संभोड़ो शिणासी, संभोड़ो चइबो आहे तयारु, हकियो तकियो, हाज़ुर, हर वक़्तु हाज़ुर। हाणे संभरियल, संभरियल। शिणा छा आहे? शिणा बेसिकली तव्हां ॾिठी हूंदी त हिकिड़ी खली हूंदी आहे, ॿकरीअ जे खल मां हिकिड़ी खली ठहंदी आहे चमड़े जी, उन चमड़े जे आधार ते उन जे मथां चढ़ी माण्हू तरंदो आहे। उहा खली जेका आहे ॿकरीअ जी खल वारी, उनखे सिण बि चइबो आहे, शिणा बि चइबो आहे। ऐं उन में छा हूंदो आहे जो माण्हू पाणी भरे छॾींदा आहिनि, बंदि करे छॾींदा आहिनि उनखे, ऐं पोइ उनजे मथां माण्हू तरणु सिखंदो आहे, तरंदो आहे। ऐं पोइ जेके टोबा आहिनि, माण्हू आहिनि, उहे इन खलियुनि जे मथां चढ़ी हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ताईं स्ट्रगल कंदा आहिनि। उन दौर जी ॻाल्हि आहे जिते जॾहिं ॿेड़ियूं न हूंदियूं या ॿेड़ियूं हूंदियूं बि हुयूं त माण्हू वटि ॿेड़ियूं मुयसरु न हूंदियूं, त पोइ इन शिणा जे ज़रिए पार पवंदा हुआ दरिया जे किनारे ते। हिकिड़ो त इहो इहा ॻाल्हि आहे। हाणे लतीफ़ साईं चए थो त जेकॾहिं ईअं कंदे, जेकॾहिं स्ट्रगल कंदे त पोइ छा थींदो? जो मंज़िल तो वटि पाण सुरी, बेहार तो वटि पाण सुरी ईंदो। उहो तुंहिंजे लाइ अॻु में ई तयारु आहे, परे किनारे ते बीठो आहे, पर उन लाइ तोखे छा करिणो पवंदो? जो घिड़िया से चढ़िया, तव्हांखे दरिया में घिड़णो पवंदो। मंज़िल तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां मंज़िल जे लाइ जुस्तजू कंदो, स्ट्रगल कंदो, उकीर कंदो। ऐं अमली जामो पाराइण लाइ उन जेका सिक आहे मंज़िल ताईं पहुचण वारी, उन सिक खे अमली जामो पाराइण लाइ जॾहिं अॻिते वधंदो, तॾहिं तव्हांखे मंज़िल पाण सुरी अची मिलंदी। बिल्कुलु ईअं जीअं चवंदा आहिनि त पाण ई ईंदुमि भूत कुझु आउं बि अॻे भरी थियां। हीअ बि लतीफ़ साईं जो शेर आहे, कॾहिं अॻिते हली एक्सप्लेन कंदासीं त पाण ई ईंदुमि भूत कुझु आउं बि अॻे भरी थियां। सो मंज़िल या असां सिकूं जिन खे, शेतां असीं पाण, जिन जे लाइ असां सिकूं था उहे असांजे लाइ सिकनि था। माना जंहिं मंज़िल लाइ मां तमना रखां थी, उहा मंज़िल बि मूंसां मिलण लाइ तमना रखे थी। सो हाणे तय इहो थियो त घिड़िया से चढ़िया, ईअं थिए ई मए मते महिराण में पओ टपो ॾेई त मेहार मिले संभोड़ो शिणासी। उमेद आहे त लतीफ़ साईं जे हिन फ़लसफ़े मां अव्हांखे सिखण लाइ ऐं जस्तजू करण लाइ ऐं इनिशिएट वठण लाइ ज़रूरु कम जा नुक़्ता मिलिया हूंदा। असां वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त लतीफ़ साईं जा जेके बि शेर आहिनि उनजो फ़िक्री जेको उनजो फ़िक्र आहे, उनजो समाजी फ़लसफ़ो आहे, उहो असां पंहिंजनि हमसरी जे नाज़रिन ताईं पहुचायूं त जीअं घणे खां घणा माण्हू लतीफ़ी फ़िक्र जी अहमियत खां ऐं लतीफ़ी फ़िक्र जी जेका अफ़ादत आहे उन खां आगाह थी सघनि। सो वरी नए कंहिं प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। मोकिलाणी न आहे, पंहिंजे मेज़बान सतार सौ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।